दोस्तों हम मीर हसन सोलंकी ताड़ी सिरा मलाकड़ा टीवी के लाइक सब्सक्राइब और शेयर करना बिल्कुल न विसारिजो। अॼु हुते मौजूद आहियां जामकोट शहर ही ज़िलो मलीर है मेमणगोट रोड ऐं तव्हांखे मेलो ॾेखारींदुसि सैयद मेहर अली शाह जो ऐं मुंहिंजे प्यारे दोस्त सैयद नौशाद अली शाह खां पुछंदासीं सैयद जे बारे में पोइ हलंदासीं मलाकड़े तरफ़। मलाकड़े खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अस्सलाम वालेकुम साईं नौशाद अली शाह, असांखे दरगाह जे बारे में थोरो ॿुधाइजो। साईं मेहर अली शाह मस्त 62 सालनि खां जेको न इहो मेड़ो थिए पियो ऐं जोश ख़रोश सां थिए पियो। मुल्क जो जेको न काफ़ी परे परे खां हिते जेको न पंहिंजे अहिड़ा अची पंहिंजी जेको न मुरादूं ऐं मन्नतूं पूरियूं कंदा आहिनि ऐं दरगाह जेको न ॾाढी पुराणी आहे। साईं अनवर शाह जेको न हिन मेड़े जो जेको न अॻुवाण ऐं गदी नशीन आहे ऐं साईं मेहर शाह जेको न पाण बि जेको न मलाखड़ा कराईंदो ऐं पाण जॾहिं हयात हो तॾहिं वेही पाण मलाखड़ा कराईंदो। पहिरीं पहिरीं अॼु मुर्शिद पाक हज़रत मेहर अली शाह बादशाह जे मेले जी पहिरीं मलाकड़ो पहिरीं धमाल शुरूआत शुरू थी वई आहे ऐं हाणे पहुतो साईं हाजी अनवर अली शाह बुखारी गादी निशान सैयद मेहर अली शाह बादशाह जो। इन खुशी में लगे ताड़ी पहलवान अख्तर जमाली हुसैन चांजू मुकाबलो सख्त मुकाबलो आज यूनिवर्सिटी जो नुमाइंदो पूरा वस्ती जो नुमाइंदो हयात अली सोरो साहब माफ़ी जो हाजी मुश्ताक सोरो साहब मल्लकारी मुकाबलो सख्त मुकाबलो औजारी बच्चा औजारी पहलवान अख्तर जमाली औजारी बच्चा वाह जमाली तो जावारा जमाली का दादी जावारा जमाली बच्चे तो हाय जमाली वारो पुत्र जमाली जो वारो जाना जाता जमाली चांजो जमाली मल्लपेरी मुकाबलो सख्त मुकाबलो हाय वाह जमाली वाह चांजा तो जाता वाह जमाली तो जाता जो चोले जो मुकाबलो ओ छाई बच्चा हाय वाह पुत्र जमाली वाह जमाली जमाली मल्ल मारे हो भली मल जमाली मारिया भली मल जमाली मारिया
पहलवानी मल्ल मारे चढ़िया इन भागत मल्ल चौकी तो मारे इन्हें खुशी में लगे ताड़ी देखो लगे ताड़ी सारी जी ए मुझे 500 रुपया परिधा दो इनाम मुखने अल्लाह पाक कुछ कर लेते आई मुर्शिद पाक तीर आने पोतो खैर मोहम्मद बशी खलील अहमद भट्टी सदर फर्जन पोतवा बुखारी साहब मुझे 500 रुपये ने मुझसे संजीवनी मेहरबानी अरे बच्चा पावर मुख्तार पावर वाली 15 से 500 रुपये बेटा 15 है हाँ वाह 15 वाह मंगरार बस मुकाबलो इनाम जो जमाली के नाम जो वाह मुर्शिदा राहू ए मुर्शिदा राहू मुझे सागर का अरे मुर्शिदा बच्चा लगे ताड़ी वाह पुत्र राहू इनाम जो राहू के बचा ले आए बचा ले जो के मुकाबले मतलब तेरी दोस्तों अफसोस का मुख्य पहलवान नौजवान के नाम जो तेरी के मुकाबले होता वो सारी बच्चा अच्छा यहाँ है वहाँ देखा वो साथ के बच्चों को कल मारे हो बच्चा लोग मारे हो काजी जो गोल कप तो घाव के सजा धराऊं ना आया ना खट कर पी रहे हैं यार भले ये 15 साइन ये साइन अजय खाल जमाली ओ सारी बच्चा आता भैया बोलता तो घास के लिए पहलवान इधर पहलवानों फकीर पारो मेलो है ये मुर्शिद पाक जो हज़रत मेहर अली शाह जो पारो मेलो है मुझे आपकी कमंदो पूरी तो साईं 1000 रुपया मलन के दे पियो साईं आदमी से एक 100 मलन के 10-20 ॾींदो कॾहिं मलर पहलवान जा गंज बंदी हूंदा पंहिंजे चाटे जी कमाई मां हींअर मूंखे इनाम ॾिनी आहे पहलवान अख्तर जमाली अधु भैया पहलवान गोलदस्तो खास करी पहलवान गोलदस्तो खास करी सजाद राव मलपरी मुकाबलो सख्त इनका सख्त मुकाबलो भई अख खोले मल ॾिसो भई भला पहलवान सीधा पहलवान भई पहलवान उन्हें इनाम मिलियो पहलवान समीर के शागिर्द मोकिलियो मुझे इनाम पहलवान पंहिंजे चाटे जी कमाई मां अधु भैया पहलवान गोलदस्तो घास करी मल जो पारकू जंहिं मुंडे 500 इनाम मोकिलियो आहे होशियारी अधु भैया पहलवान चैलेंज मुकाबले वारा उसको जबारा चैलेंज मुकाबले होशियारी बच्चा अज पहलवान पहुंचल एॾा खैर मोहम्मद भट्टी पहलवाननि खे महिरबानी पहलवाननि जूं काशिफ
काश बच्चों के पंहिंजे चाटे की कमाई में ना मिली आहे। हलो भैया पहलवान सजाद राहू बोलते सो खास करी मल्ल पहली मुकाबलो सख्त मुकाबलो सारी बच्चा मंगरावा तैयारी कर पहलवान के मुकाबला पहली जोड़ में आज वो पहलवान फोटो अफसोस है मुख्तार आलमानी ऐसी हो चार बच्चा और गुलाम लगा आया दोस्त सजा करा हुआ जनाब हाशिम साहब